खैरपुर 18 मार्च 2022 ज़िले इंतज़ामिया खैरपुर ऐं कंज्यूमर राइट्स प्रोटेक्शन काउंसिल ऑफ पाकिस्तान पारां जिमखाना क्लब खैरपुर में कंज्यूमर जागरूकता सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में महिमान ख़ास डिप्टी कमिश्नर सैफुल्ला आबड़ो हुआ। सेमिनार खे ख़िताब कंदे डिप्टी कमिश्नर सैफुल्ला आबड़ो जो 2014 में कंज्यूमर एक्ट क़ाइमु करे लागू कयो वियो आहे, जंहिं बाबति बाज़ारुनि मार्केटुनि ऐं ॿियनि दुकाननि ते अवाम जेको ख़रीदार आहे उहो ख़रीद करण वारी शयुनि बाबति हर सतह ते चकास करे पंहिंजे इत्मीनान कनि ऐं मयारी शयुनि जी ख़रीदारी समेत क़ानून ते अमल दरामद थी सघे। DC खैरपुर जो त सिंध हुकूमत पारां अवाम जी भलाई वारे मनसूबनि बाबति हर शहरी तौरु बेहराड़ी में रहंदड़ माण्हुनि खे हक़ हासिल आहे त हू पंहिंजी ज़िंदगी ऐं सिहत बाबति मयारी शयूं ख़रीद करे सघनि। उन मौक़े ते सूबाई वाइस प्रेसिडेंट CRPC रिज़वान अहमद, सदर CRPC खैरपुर फयाज़ अहमद टोगर समेत ॿियनि समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में इंटरनेशनल कंज्यूमर राइट्स ॾींहं जे हवाले सां केक काटियो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।